तू पंहिंजे ज़हन ते एतिरो ज़ोर न ॾे मुंहिंजी जान। तुंहिंजे घड़ी घड़ी पुछण ते ज़हनी तौर ते आमादा करे रही आहियां, जीअं तूं हिम्मत करे मुक़दमे खे मुंहुं ॾेई सघे। को जुर्म न हूंदे बि मां त कंहिंजे साम्हूं अचण जे लाइक़ बि न आहियां। छो मायूस थींदी आहीं? ज़रूरी न आहे त असां मुक़दमो हाराए वेंदासीं। मूं वटि त पंहिंजो निकाहनामो बि न आहे ऐं को सबूत बि न आहे। कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? तोसां त पूरो वकीलनि जो पैनल गॾु आहे। को फ़र्क़ु न पवंदो अलमास। अदालत त सबूत घुरंदी आहे ऐं मूं वटि को बि सबूत न आहे। तूं परेशान न थी। इन मामले ते मां पंहिंजे सीनियर सां मशवरो कयां थी। परेशान न थी। तव्हांखे अंदाज़ो आहे त तव्हांजी धीअ हिन वक़्तु कहिड़ी अज़ियत मां गुज़री रही आहे। हो न आहे तव्हांजो, अकेली धीअ आहे तव्हांजी। यादि कयो केतिरी मोहबत कंदा हुया तव्हां हुन सां। यादि करियो वॾी, जॾहिं हुनखे सॼो ॾींहुं पाण सां गॾु रखंदा हुआ। रातियुनि जो मुंहिंजी छातीअ ते सुम्हारींदा हुआ। पुटनि वांगुरु सॼो ॾींहुं तव्हां हुनखे ज़मीननि ते वठी वेंदा हुआ। ॿुधाए हाणे उहा छा सोचींदी हूंदी जंहिं धीअ खे नंढपण में तव्हां पंहिंजे हथनि सां मानी खाराईंदा हुआ। अॼु भला कहिड़े हाल में हूंदी, छा सोचींदी हूंदी? केॾी न तकलीफ़ुनि गुज़री आहे मुंहिंजी धीअ। तूं कहिड़ो पी आई? छा तोखे हुनजो ज़रो बि अहसास न आहे? महरसा तूं छा थी सम्झे? त मूंखे तकलीफ़ न आहे। हिन अज़ाब मां आज़ाद कराए न, हुनखे वापसि वठी आ। हुनजे वापसीअ जे लाइ ही वक़्तु मुनासिब न आहे। महरनिसा, छो तो मरियम ते जेको इल्ज़ाम लॻो आहे न, उन इल्ज़ाम जो जलाल ते हमदर्दी करण जो को बि असरु न आहे रहियो। बहितर हुन जे गुस्से में इज़ाफ़ो अची वियो आहे। पर तव्हां मरियम खे हिन इल्ज़ाम खां बचायो, कुझु त कयो न। कयूं था कुछ न कुछ, कयूं था। बस रात गुज़ारण थे। ॾाढी मुश्किल सां अॼु जी हीअ राति गुज़रंदी। सही थी चवी महरनिसा, बिल्कुलु सही थी चवी। अॼु जी हीअ राति ॾाढी ॾुखी गुज़रंदी, ॾाढी ॾुखी गुज़रंदी। पर महरनिसा, तूं कंहिं क़िस्म जो फिक्र न कर। मां वेठो आहियां। सरमद घणाई ॾींहं अॻु फांसी चढ़ी चुको आहे, पर छा? राजू नाले मुजरिम खे त सुभाणे फांसी लॻण वारी आहे। छा? हाँ अलमास, तो आज अख़बार ना ॾिठी छा? इन जो मतलब त सरमद You are suspended, Mr. Karim Baksh. मैंने को थियणो हो,
ओ थी वियो भाई गुलज़ार बेगम जो पुट भेण दुनिया में न आहे जेको तो ते कूड़ो इल्ज़ाम लॻो आहे उन कूड़े इल्ज़ाम खे सच में साबित करणु मुंहिंजे वस में आहे। पर निकाहनामो हाणे असां वटि मौजूदु आहे। पुट तूं ॾिसजांइ इहो साॻियो हिदायत तोखां पाण माफ़ी अची वठंदो। छा सरमद जी माउ खे ख़बर आहे त हुन जो पुटु फांसी ते चढ़ी चुको आहे? न पर हिकिड़ी ॻाल्हि आहे कंहिं मुनासिब वक़्त ते मां हुनखे ॿुधाईंदुसि। पर गुलज़ार बेगम आहे किथे? न हू पंहिंजे घर आहे न ई ॻोठ में आहे। मूं हुनखे हुनजी धीउ खे कंहिं महफ़ूज़ जॻह ते रखायो आहे। पर छो? इन जी कहिड़ी ज़रूरत पेश आई? इहा ॻाल्हि तव्हांखे उहो ॿुधाईंदुसि पर हींअर मूंखे ॻोठ वञी ॻोठ जा मामलात हल करणा आहिनि। सब्र कर थी सब्र कर पुट तूं हींअर महफ़ूज़ जॻह ते आहीं। जॾहिं न हालात साज़गार थिया मां तोखे पाण गॾु वठी वेंदुसि। जी जी सर, आउं अलमास मुजीब पई ॻाल्हायां। सर मां सरमद जे बारे में जेका ॻाल्हि ॿुधी आहे इहा सही आहे या ग़लति आहे? मां सरमद जे बारे में पुछणु चाहियां। हेलो सरमद खे जेल मां बाज़ियाब करायो वियो आहे। ठीकु आहे मासी, सुबुह थींदे ई मां तुंहिंजो इहो पैगाम गुलज़ार बेगम ताईं पहुचाए थो छॾियां। बाबा पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखे छॾिजांइ त जीअं ई अदालत खां सरमद आज़ाद थिए त उनखे ॻोठ ॾांहुं रवानो न कजांइ। हिते शहर में ई रहाइजांसि। ठीकु आहे? ओके। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।